जय सच्चिदानंद आयो लाल सभई झूलेलाल। हेलो दोस्तों, मां आहियां सुनीता कोतवानी ऐं स्वागत आहे तव्हां सभिनि जो तव्हांजे पंहिंजे सिंधी चैनल कोतवानीस किचन सिंधीअ में। त अॼु असां ठाहींदासीं ॾाढी टेस्टी ऐं डिलीशियस सी रेसिपी। मगर रेसिपी स्टार्ट करण खां पहले जे अगर तव्हां अञा ताईं मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कोन कयो अथव त प्लीज़ मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कजो, वीडियो खे लाइक कजो ऐं पंहिंजे फ्रेंड्स एंड फैमिली सां गॾु शेयर कजो। त अचो त रेसिपी स्टार्ट कयूं। त अॼु असां ते ठाहींदासीं बिहनि जा तकर। ॾाढा टेस्टी ठहंदा आहिनि, ॾाढा ई डिलीशियस चटपटा कुरकुरा सा। त अचो त बिहनि जे तक जी रेसिपी स्टार्ट था कयूं। त हिते जेको आहे न, मां बिहनि खे धोई करे छिले करे हिन साइज़ में कटे करे रेडी करे वरितो आहे ऐं हिनखे असां कुकर में हाणे विझी करे सीटियूं ॾियारंदासीं। त बिह मां हिते कुकर में विधा ऐं हुन खां पोइ मां हिन में विझंदमि 2 गिलास पाणी ऐं उन खां पोइ मां हिन में थोरो सो लूणु हिन ई स्टेज ते विझी छॾंदमि ताकी बिह हल्का नमकीन हुजनि। ऐं थोरी सी बिल्कुलु वधीक न, तव्हांखे हिकु चुटकी जे क़रीब थोरी सी हैड विझो। हैड विझण सां छा थींदो आहे न कि बिह जेके कारा कारा थी वेंदा आहिनि न अक्सर बॉइल थियण खां पोइ उहे न थींदा। त बसि हिनखे हाणे ढक लॻाए करे 4 खां 6 सीटियूं असां ॾियारंदासीं। मुंहिंजा इहे बिह 4 सीटियुनि में ई सुठा ॻरी विया। तव्हांखे ज़रूरत महसूसु थिए त तव्हां 5-6 सीटियूं ॾियारे था सघो। त मां तव्हांखे हिते हिकिड़ो बिह कढी ॾेखारियो थी। ॾिसो केतिरे सुठे सां सॉफ्ट थी चुको आहे बिह। त हाणे हिकु प्लेट में मां अलॻि करे कढी खयो ऐं हाणे असां हिते 8-10 ॻड़ियूं थूम ई खई आहिनि जंहिंखे कुटे करे असां रेडी कंदासीं। हिन मसाले में मां हिते थूम जो इस्तेमालु कयां थी। त थूम न खाईंदा आहियो त थूम तव्हां हिते स्किप बि करे था सघो। त कुटियल थूम मां विधमि हिकिड़ी प्लेट में ऐं हाणे हिन में ॿिया मसाला मां ऐड कंदमि। त मां हिते हाणे मसालनि में कयमि 1 टीस्पून ॻाढ़ो मिर्च, 1/2 टीस्पून हैड, सावा धाणनि जो पाउडर, सुकनि धाणनि जो पाउडर ऐं 1/2 चमचो भुनियल जीरे जो पाउडर ऐं लूणु स्वाद अनुसार। लूणु असां बिहनि में बि विधो आहे त तव्हां हुन हिसाब सां थोरो ध्यान सां विझो, न त तव्हां जेको बिहनि में आहे न लूणु ज़्यादा थो थी सघे। ऐं 1 टेबल स्पून मां हिते कसूरी मेथी विधी आहे। हिन सभिनि मसाले खे तव्हां सुठे सां करे वठो मिक्स ऐं हाणे हिन मसालनि खे जेको आहे न असां बिहनि में फिल कंदासीं। त जेके बिह मां अॻु में उॿारे करे रखिया त हिन बिहनि खे ॾिसो तव्हांखे हिन प्रकार सां जेको आहे न चाकूअ सां 2 करे कट करिणो अथव। पहले ॾिसो हिन प्रकार सां ऐं हिन में विच में असां इहो मसालो विझंदासीं ऐं बसि हिनखे जेको आहे न ईअं कवर करे तव्हांखे हल्के हथनि सां हिनखे दॿाइणो अथव। ज़्यादा ज़ोर सां त न दॿाइजो, न त बिह जेके आहिनि न कॾहिं कॾहिं टुटी वेंदा आहिनि, क्रैक थी वेंदा आहिनि। त बसि हिन प्रकार सां मां हिते सभिनि बिहनि खे मसालो भरे करे रेडी करे वरितो। ॾिसो हिन प्रकार सां जेके आहिनि न सभु बिह हिते तयारु थी विया आहिनि ऐं हाणे न असांखे थोरो सो सेकंदासीं तेल में। त मां हिकु फ्लैट तई खई आहे, अगरि तव्हां वटि कान्हे त तए ते बि इहा प्रोसेस करे था सघो ऐं 2 चमचा तेल विझी करे हिन में असां हिन बिहनि खे सुठे सां सिम ते सेकंदासीं। सफ़ा सिम ते तव्हांखे हिनखे जेको आहे न सेकिणो अथव, फुल फ्लेम ते न कजो। ऐं हिनखे जेको आहे न असां ओपन पैन में ई थोरो भुनंदासीं, ढके करे न करिणो आहे। जॾहिं बि असां पैन खे ढके करे काई बि शइ भुनंदा आहियूं न त उहा थोरी सी नरम थी वेंदी आहे ऐं असांखे इहे बिहनि जी जेके तक आहिनि न थोरा सा क्रिस्पी खपनि। त इन करे असां हिनखे जेको आहे न ओपन पैन में बिना ढक लॻाए करे सिम ते जेको आहे न सुठे सां सेके वठंदासीं। विच विच में तव्हां पलटाईंदा वञो ऐं ॿिन्हिनि पासे हिन बिहनि खे जेको आहे न सेके करे असां रेडी करे वठंदासीं। 5 खां 7 मिंट हिन प्रोसेस में लॻंदा आहिनि स्लो फ्लेम ते ॿिन्हिनि पासे सुठे सां सेकण में। ध्यानु रखिजो हिनखे ढके करे न सेकिणो अथव। ढके करे सेकण सां इहे अक्सर थोरा सा नरम थी वेंदा आहिनि ऐं अगरि नरम खपनि त पोइ त ठीकु आहे, तव्हां ढके करे हिनखे सुठे सां सेको। ऐं जे थोरा सा क्रिस्पी खपनि, थोरा सा कुरकुरा, त तव्हां हिनखे ओपन पैन में ई बिना ढक लॻाए स्लो फ्लेम ते 5 खां 7 मिंट सुठे सां सेके वठो। तमामु ई टेस्टी ऐं डिलीशियस ठहंदा आहिनि इहे बिहनि जा तक। त ॾिसो तव्हां हिन में ॾिसण में तव्हांखे महसूसु थींदो हूंदो कि किथे क्रिस्पी सी जेका आहे न हिन मथां कोटिंग अची वई आहे ऐं खाइण में बि ओतिरा ई बहितरीनु लॻंदा आहिनि। त बसि हिन जे मथां मां थोरा सा सावा मिर्च ऐं सावा धाणा विझी करे हिनखे फाइनल टच ॾिनो ऐं गैस जो फ्लेम बंदि करे वरितो। त बसि सर्व था करे वठूं असांजे सिंधी बिहनि जा
तक चटपटा मसालेदार जेके तमामु ई टेस्टी लॻंदा आहिनि ऐं तमामु ई डिलीशियस। तव्हां खाओ हिनखे पंहिंजे फेवरेट फुल्के सां, रोड़े सां, दाल चांवर सां, पुलाव सां, सभिनि सां गॾु जेको आहे न हिन जो कॉम्बिनेशन बेस्ट लॻंदो आहे। त फ्रेंड्स कीअं लॻियो तव्हांखे मुंहिंजी अॼु इहे बिहनि जे तक जी रेसिपी ॿुधाइजो। ऐं जे अगरि तव्हां मुंहिंजे चैनल ते पहिरियों दफ़ो आया आहियो त प्लीज़ मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कजो, वीडियो खे लाइक कजो ऐं पंहिंजे फ्रेंड्स एंड फैमिली सां गॾु शेयर कजो। त जल्दी मिलूं था हिकु नई रेसिपी में। तेसिताईं जय सच्चिदानंद, जय झूलेलाल।